अस्सलाम वालेकुम। अॼु असांजो टॉपिक आहे सिंधी ॿोली जो मुतालो। सिंधी ॿोली जो मुतालो अगरि असां सिंधी अदब खे ॾिसूं त सिंधी अदब जे अंदरि जेके बि असांखे टॉपिक मिलनि था, जेके बि असां दौर डिस्कस कयासीं, सिंधी ॿोलीअ जा लहजा आहिनि, सिंधी ॿोली जो बुण बुनियाद, इहे सभु असांखे सिंधी ॿोली जे मुतालो करण सां ई नज़र अचनि था। त हिन टॉपिक जे अंदरि इहे सभु टॉपिक जेके आहिनि उहे ओवरलैप थियनि था, जेके असां प्रीवियस असां पढ़ी चुका आहियूं। इहे टॉपिक हिन टॉपिक जे अंदरि ई मिलनि था। अगरि सिंधी अदब खे असां सिंधी ॿोली जे मुताले जो कंक्लूजन चऊं त बि इहा ॻाल्हि ग़लति न हूंदी। हाणे असां सभ खां पहिरीं सिंधी ॿोली जे जेको आहे मुताले जी आउटलाइन ॾिसंदासीं त हिन टॉपिक जे अंदरि कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं अचनि थियूं। सिंधी ॿोली जी तारीख़ सभ खां पहिरीं अचे थी त सिंधी ॿोली जी तारीख़ केतिरी पुराणी आहे, कॾहिं खां शुरू थी। पोइ जेको आहे सिंधी ॿोली ते मुख़्तलिफ़ दौरनि जो असरु, सिंधी ॿोली में जेके बि मुख़्तलिफ़ दौर असां पढ़ी चुका आहियूं उन्हनि जे अंदरि सिंधी ॿोली जी केतिरी तरक़ी थी, सिंधी ॿोली में केतिरी वाध विझ थी, उहो असां ॾिसंदासीं। उन खां पोइ आहे सिंधी ॿोली जी बनावट। टे नंबर ते आहे त सिंधी ॿोली जी बनावट कीअं आहे, उनजे अंदरि लफ़्ज़नि जी बनावट कीअं आहे, जुमिलनि जी बनावट कीअं आहे, आवाज़नि जी बनावट कीअं आहे। उन खां पोइ सिंधी ॿोली जा लहजा, पोइ लसानी ख़ुसूसियत। सभ खां पहिरीं असां ॾिसंदासीं सिंधी ॿोली जी तारीख़। सिंधी ॿोली जी तारीख़ अगरि असां ॾिसणु चाहियूं त हीअ असांखे जेको क़दीम शाहूकार ॿोलियुनि मां हिकु ॿोली मिले थी। जेतिरियूं बि क़दीम शाहूकार ॿोलियूं आहिनि उन सभिनी ॿोलियुनि मां हिकु ॿोली असांखे सिंधी ॿोली मिले थी। तारीख़ी पस मंज़र खे असां ॾिसूं त लसानियाती बनावट ऐं अदबी विरसे जे लिहाज़ खां सिंधी ॿोली वॾी अहमियत रखे थी। लसानी माहिरनि मूजिबि सिंधी ॿोली जी इर्तिका जेका आहे उहो किथां किथां खां थी। इर्तिका जेको आहे यूरोपी ॿोली ख़ानदान खां थिए थी, ईरानी शाख खां थिए थी। जेको क़ौमूं हिते असर रुखू छॾे वियूं उन्हनि जी जेको आहे उन्हनि जे अंदरां ई इर्तिका जो मरहलो शुरू थींदो अचे थो। उन खां पोइ आर्याई शाख जो जेको आहे असांखे मिले थो असर रुखू। उन खां पोइ जेको आहे क़दीम जेको आहे संस्कृत में ॾिसंदासीं असां सिंधी ॿोली। उन खां पोइ हाणे वरी असां ॾिसंदासीं विचें दौर जूं प्राकृत ॿोलियूं, अपरनश दौर, जदीद सिंधी ॿोली। इन्हनि मंझां गुज़रंदे सिंधी ॿोली जेको आहे जदीद सिंधी ॿोली अंदरि पहुचे थी। त मतिलबु हिननि जी इर्तिका हितां शुरू थिए थी ऐं हिते एंड थिए थी। अक्सर माहिर चवनि था त सिंधी ॿोली जो बुनियादु वारचट अपभरनश मां पियो, जेका प्राकृत जी हिकु शाख आहे। कुझु असांजा जेके लसानी माहिर आहिनि जीअं डॉक्टर गौरबख्शाणी चवे थो त हीउ जेको आहे हिन जो जेको असांखे बुनियादु आहे वारचट अपभरनश मां मिले थो। कुझु मुहक़क़नि बि सिंधी खे प्राकृत जी इर्तिका याफ़्ता सूरत करार ॾिनो आहे। सिंधी ॿोली जी क़दामत। हाणे असां ॾिसंदासीं त सिंधी ॿोली जी क़दामत केतिरी क़दीम ॿोली आहे। जॾहिं असां क़दामत जी ॻाल्हि कंदासीं त इहो असांखे 2500 क़बल मसीह खां हिन जी क़दामत मिले थी। इन जा केतिरा ई दलील मौजूदु आहिनि। सभ खां पहिरीं मोहन जो दड़ो क़दामत जो हिकु बहितरीनु दलील। क़दीम तहज़ीब जेका असीं अक्सर इहो चवंदा आहियूं त 5000 साल पुराणी तहज़ीब। उन खां पोइ क़दीम मज़हबी ऐं तारीख़ी हवाला, रगवेद ऐं ॿियनि क़दीम किताबनि में सिंधु जो ज़िक्र मिले थो, जेको सिंध जी क़दीम हैसियत खे ज़ाहिर करे थो। उन खां पोइ अरबन जो दौर 712 ईस्वी खां पोइ बि सिंधी ॿोली किथे ॻाल्हाई वेंदी हुई, जंहिंजा हवाला अरबी तारीख़दाननि वटि मौजूदु आहिनि। जॾहिं अरबन जो दौर हो तॾहिं बि सिंधी ॿोली ॻाल्हाई वेंदी हुई। उहो अरबन जे तारीख़दाननि वटि उनजा हवाला बिल्कुलु मौजूदु आहिनि। अरबी दौर ऐं रस्मुल ख़त। अरबन जे अचण खां पोइ सिंधी ॿोली अरबी रस्मुल ख़त इख़्तियार कयो। उन खां अॻु बि सिंधी कंहिं न कंहिं मक़ामी हपे में लिखी वेंदी हुई।
मौजूदा सिंधी रस्मुल ख़त 52 अखरनि ते मुश्तमिल आहे जेको ॿियनि ॿोलियुनि जी भेट में वधीक आवाज़नि खे ज़ाहिर करे सघे थो। उन खां पोइ असां क़दीम विरसो ॾिसंदासीं। सिंधी ॿोली जो बाक़ाइदा अदबी सरमायो 14हीं सदी खां मिले थो, जॾहिं सूफ़ी शाइर जहिड़ो काज़ी काज़न शाइरी शुरू कई। जॾहिं सूफ़ी शाइर काज़ी काज़न सिंधी शाइरी शुरू कई त असांखे इन जो हिकिड़ो अदबी विरसो जेको आहे क़दीम अदबी विरसो नज़र अचे थो। उन खां पोइ शाह अब्दुल लतीफ़ भिटाई सचल सरमास सिंधी ॿोली जी जॾहिं तारीख़ जी ॻाल्हि कजे, सिंधी ॿोली जी क़दामत जी ॻाल्हि कजे, सिंधी अदब जी ॻाल्हि कजे त शाह अब्दुल लतीफ़ जो नालो कीअं विसारे सघिजे थो। उन खां पोइ सामी जहिड़नि शाइरनि सिंधी अदब खे ओज ते पहुचायो। सिंधी ॿोली ते मुख़्तलिफ़ दौरनि जा असर ऐं उन में थींदड़ सिंधी ॿोली जी तरक़ी। सिंधी ॿोली जा दौर अरबन खां अंग्रेज़नि ताईं असां ॾिसंदासीं। अरबन जो दौर 712 ईस्वी खां 1050 ताईं तक़रीबन मोहम्मद बिन क़ासिम जी फतह खां पोइ शुरू थियो। अरबी ॿोली ऐं सक़ाफ़त जो असरु रहियो। सिंधी में केतिरा ई अरबी लफ़्ज़ शामिल थिया। मज़हबी किताबनि जे तर्जुमनि जी शुरूआति थी। उन खां पोइ असांखे जेको आहे उहो सुमरनि जो दौरु मिले थो। सिंधी ॿोली खे सरकारी सरपरस्ती मिली। हिन दौर में पहिरियों दफ़ा सिंधी ॿोली खे सरकारी सरपरस्ती मिली। लोक अदब ऐं शाइरी जो आगाज़ थियो। हाणे जेके असांखे लोक अदब में जेके असांखे शाइर मिलनि था, उहे शाइर जेके आहिनि उहे इन दौरनि जे अंदरि ॿिनि क़िस्मनि जा शाइर आहिनि। हिकिड़ा उहे जेके मज़हबी शाइर, हिकिड़ा उहे जेके सूफ़ियाणा शाइर। सिंधी ॿोली वधीक मुनज़्ज़म सूरत इख़्तियार कई। उन खां पोइ समन जो दौरु। सिंधी अदब में वाधारो आयो। सूफ़ी शाइरी जी तरक़ी थी। ॿोली में सादगी। उन खां पोइ आहे अरगोन ऐं तरखान दौरु। हिन में फ़ारसी ॿोली जो असरु वधियो। फ़ारसी ॿोली सरकारी ज़बान तौरु फ़ारसी ॿोली जेको आहे हिन दौर में इस्तेमालु थियणु लॻी। सिंधी आम माण्हुनि जी ॿोली रही, पर सरकारी सतह ते जेको आहे उहो फ़ारसी रही। उन खां पोइ मुग़लनि जो दौरु। फ़ारसी जो वधीक असरु रहियो। सिंधी अदब ज़बानी ऐं सूफ़ी अंदाज़ में जारी रहियो। पोइ कलोड़नि जो दौरु। सिंधी अदब खे नओं ओज मिलियो। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जहिड़ा बहितरीन शाइर जेको आहे हिन दौर जो हिसो रहिया ऐं सूफ़ियाणा शाइरी जेका आहे उहो उरूज ते पहुची सिंधी जो ॿोली पंहिंजे पाण खे मञरायो। उन खां पोइ टालपुरनि जो दौरु। सिंधी ॿोली आम इस्तेमाल में रही ऐं फ़ारसी दफ़्तरी ज़बान रही। हिन दौर में सिंधी ॿोली आम माण्हुनि जे इस्तेमाल में रही ऐं दफ़्तरी ज़बान जेको आहे उहो फ़ारसी रही। इहो टालपुरनि जो दौरु हो। उन खां पोइ अंग्रेज़नि जो दौरु। 1853 ईस्वी में सिंधी रस्मुल ख़त जी बाक़ाइदा तरतीब ॾिनी वई। अंग्रेज़नि जी जेका वॾी काविश आहे उहा इहा आहे त 1853 ईस्वी में बाक़ाइदा सिंधी रस्मुल ख़त जी बाक़ाइदा हिकिड़ी तरतीब ॾिनी वई। सिंधी खे सरकारी ऐं तइलीमी ज़बान बणायो वियो। सिंधी खे सरकारी ऐं तइलीमी निज़ाम बणायो वियो। अदब में हिकिड़ी बहितरीन तरक़ी थी। जदीद अदब में असांखे नावल, अफ़साना ऐं अख़बारूं नज़र अचनि थियूं। खोड़ सारा नावल ऐं अफ़साना लिखिया विया आहिनि दौर में। सिंधी ॿोली जी बनावट। हाणे असां सिंधी ॿोली जी बनावट ॾिसंदासीं त ही ॿोली कीअं ठहियलु आहे। सोतियाती बनावट, फोनोलॉजी। सिंधी में 52 अखर आहिनि जेके ॿियनि घणनि ॿोलियुनि खां वधीक आहिनि। अगरि हिन जी बनावट जी असीं ॻाल्हि कयूं त हिन ॿोली जे अंदरि असांखे 52 अखर मिलनि था जेके ॿियनि ॿोलियुनि जी भेट में तमामु वधीक आहिनि। सिंधी ॿोली में ख़ासि आवाज़ मौजूदु आहिनि जहिड़ो कि भे जो आवाज़, ॾे जो, ड़े जो वग़ैरह। सिंधी में मुहक्कंदड़ आवाज़, एस्पायरेटेड साउंड ऐं ॻंढियल आवाज़ बि मिलनि था। सिंधी में ज़बर, ज़ेर, पेश हरकतूं बि इस्तेमालु थियनि थियूं। सिंधी जे आवाज़ियाती निज़ाम खे तमामु मुकमल ऐं साइंसी सम्झो वञे थो। हिन जो जेको आवाज़ियाती निज़ाम आहे हिन खे मुकमल साइंसी सम्झो वञे थो। उन खां पोइ सर्फ़ियाती बनावट, मॉर्फोलॉजी। सर्फ़ियात लफ़्ज़नि जी जोड़जक सां लाॻापियलु आहे। हिन में असां अगरि इस्म खे ॾिसूं त इस्म वाहिद आहे ऐं
जमा थियंदा, इसम वाहिद ऐं जमा थींदा। मिसाल किताब, किताब इहो जमा थी वियो। पोइ असांखे मुज़क्कर ऐं मोनस जो फ़र्क़ु मौजूदु मिले थो। मिसाल छोकिरो मुज़क्कर, छोकिरी मोनस। उन खां पोइ असां ॾिसंदासीं हिन में ज़मीर। ज़मीर जो मुख़्तलिफ़ सूरतूं आहिनि, जीअं मां, तूं, हू, असां, तव्हां, उहे। पोइ हिन में असां ॾिसंदासीं फ़ैल। फ़ैल ज़माननि मूजिबि बदिलजनि था। मिसाल मां वञा थो, इहो हाल आहे। मां वयसि, माज़ी। मां वेंदसि, इहो मुस्तक़बिल। उन खां पोइ असांखे नहवी बनावट मिले थी। सिंधी जुमिलनि जी जेको आहे उहा तरतीब आम तौर ते कीअं थिए थी। फ़ाइल प्लस मफ़ूल प्लस फ़ैल। मिसाल अली किताब पढ़े थो, हिते फ़ैल जेको आहे उहो आख़िर में इस्तेमालु थियल आहे। सिफ़त आम तौर इसम खां अॻु ईंदी आहे। जीअं असां इंग्लिश ग्रामर में बि ॾिसूं था त सिफ़त जेको आहे अक्सर नाउन खां अॻु अचे थी। जीअं सुठो छोकिरो। सवाल ऐं मनफ़ी जुमिलनि जा पंहिंजा क़ाइदा आहिनि। हाणे असीं हिननि में लफ़्ज़ियाती बनावट ॾिसंदासीं त वोकेबुलरी स्ट्रक्चर जो कीअं आहे। हिन में लफ़्ज़ियाती बनावट कहिड़ी कहिड़ी आहे। सिंधी ॿोली में मुख़्तलिफ़ ॿोलियुनि जा लफ़्ज़ शामिल आहिनि, जीअं संस्कृत, अरबी, फ़ारसी, अंग्रेज़ी। मिसाल तौरु किताब जेको आहे, किताब लफ़्ज़ अरबी ॿोली जो लफ़्ज़ आहे। उन खां पोइ दरवाज़ो जेको आहे उहो फ़ारसी ॿोली जो लफ़्ज़ आहे। स्कूल अंग्रेज़ी ॿोली जो लफ़्ज़ आहे। गिलास जेको इहो अंग्रेज़ी ॿोली जो लफ़्ज़ असां पंहिंजी सिंधी ॿोली में इस्तेमालु कंदा आहियूं। जग जेको आहे इहो बि अंग्रेज़ी ॿोली जो लफ़्ज़ जेको सिंधी ॿोली में इस्तेमालु कंदा आहियूं। उन खां पोइ रस्मुल ख़त। मौजूदा सिंधी रस्मुल ख़त अरबी बुनियाद ते आहे, जेका 1853 ईस्वी में अंग्रेज़नि उनखे बाक़ाइदा शिकिल ॾिनी। सिंधी रस्मुल ख़त ॿियनि ॿोलियुनि जी भेट में वधीक आवाज़ ज़ाहिर करे सघे थो। हाणे असां ॾिसंदासीं सिंधी ॿोली जा लहजा। सिंधी ॿोली जे मुताले में सिंधी ॿोली जे लहजनि जो ज़िक्र करणु लाज़मी आहे। लाड़ी लहजो। लाड़ी लहजो सिंधी ॿोली जी अहम ऐं क़दीम लहजनि मां हिकिड़ो आहे। हीउ लहजो सिंध जे हेठिएं हिसे जहिड़ो क ठठो, बदीन, सिजावल ऐं सामूंडी इलाइक़नि में ॻाल्हाइबो आहे। हिन लहजे खे तारीख़ी ऐं अदबी अहमियत हासिलु आहे। सिंधी ॿोली जी शुरूआति अदबी रिवायतनि ऐं लाड़ी लहजे जो नुमाया हिसो रहियो आहे। लाड़ी लहजे जी ख़ासि ख़ुसूसियतनि में लफ़्ज़नि जो नरम ऐं मिठो उचार शामिल आहे। कुझु आवाज़नि जी तब्दीली ऐं मख़सूस लफ़्ज़नि जो इस्तेमालु हिन लहजे जी सुञाणप आहे। अगरि तव्हां वधीक डिटेल में पढ़णु चाहियो था त जेके मुंहिंजा जेके लहजनि ते जेके वीडियो आहिनि तव्हां उहे ज़रूरु ॾिसिजो। उन खां पोइ हिन जॾहिं तव्हां लहजनि जो ज़िक्र कंदा त हिन जे अंदरि मशहूरु शाइर जेके आहिनि उन्हनि जो ज़िक्र लाज़मी कजो। लाड़ी लहजे जा मशहूरु शाइर काज़ी कादन आहे, शाह अब्दुल करीम बुलड़ी वारो आहे, शाह इनायत शहीद आहे, मखदूम मोहम्मद हाशिम ठठवी आहे, मीर अली शेर वग़ैरह। विचोलो या मयारी लहजो। सिंध जा जेके बि लहजा आहिनि उन्हनि में विचोलो ऐं मयारी लहजो जेको आहे उनखे हिकिड़ो नुमाया हैसियत हासिलु आहे सिंध जे अंदरि। चाहे उहो सिंधी अदब हुजे, सिंधी ॿोली में जेके बि किताब लिखिया वेंदा आहिनि, जेके अख़बारूं हूंदियूं आहिनि, उहे सभु जेके आहिनि हिन मयारी लहजे जे अंदरि लिखियूं वेंदियूं आहिनि। ऐं निसाब जेको आहे असांजो सिंधी निसाब उहो बि हिन मयारी लहजे जो हिसो आहे। त मयारी लहजे खे ॿियनि लहजनि जी भेट में हिकिड़ी नुमाया अहमियत हासिलु आहे। हीउ लहजो किथे किथे ॻाल्हायो वेंदो आहे। हीउ लहजो हैदराबाद, नवाबशाह, सांगड़, मीरपुर ख़ास ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में ॻाल्हाइबो आहे। दर्सी किताबनि, अख़बारनि, रेडियो ऐं टीवी में घणो करे इहो ई लहजो इस्तेमालु थींदो आहे। असांजा जेके बि दर्सी किताब आहिनि, टीवी में जेके बि असांजा ड्रामा वग़ैरह आहिनि, इन सभिनी जे अंदरि हीउ जेको आहे हीउ लहजो इस्तेमालु थींदो आहे। सिंधी ग्रामर ऐं इमला जा क़ाइदा
हिन लहजे ते ॿधियल आहिनि। सिंधी ग्रामर जो जेको बि असांजो स्ट्रक्चर आहे उहो हिन लहजे जे अंदरि असांखे मिले थो। लफ़्ज़नि जी अदायगी साफ़ ऐं वाज़े मुतवाज़िन हूंदी आहे। ॿियनि लहजनि जी भेट में हिन लहजे खे वधीक आम मक़बूलियत हासिलु आहे। अदबी ऐं इल्मी तहरीरनि में बि घणो करे विचोले लहजे जो इस्तेमालु कयो वेंदो आहे। सिंधी ॿोली जे मयारी शिकिल तौरु हिन लहजे खे बुनियादी हैसियत हासिलु आहे। विचोले मयारी लहजे जा मशहूरु शाइर असां ॾिसंदासीं। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई सिंध जो अज़ीम सूफ़ी शाइर, सचल सरमस फ़लसफ़ी ऐं मज़हबी शाइर, सामी सूफ़ी शाइर ऐं लोक कहाणियुनि जो शाइर, मुज़फ़र भट्टी जदीद दौर जो शाइर, मौलवी ग़ुलाम मोहम्मद जमाली अदबी ऐं मज़हबी शाइर बि आहे। पोइ उन खां पोइ असांखे मिले थो उत्तरादी लहजो। उत्तरादी लहजो सिंधी ॿोली जो हिकु इलाइक़ाई लहजो आहे। हीउ लहजो ख़ासि तौरु उत्तर सिंध जे इलाइक़नि जहिड़ो कश्मीर, जेकबाबाद, हैदराबाद खां उत्तर वारनि इलाइक़नि में ॻाल्हाइबो आहे। लफ़्ज़नि जी अदायगी ऐं ॿियनि लहजनि जी भेट में थोरी सख़्तु ऐं मुख़्तलिफ़ आहे। सराइकी ॿोली जो असरु हिन लहजे ते नुमायां आहे। कुझु अल्फाज़ ऐं आवाज़ ॿियनि सिंधी लहजनि खां मुख़्तलिफ़ आहिनि। रोज़मर्रा ॻाल्हि ॿोल ऐं लोक अदब में घणो इस्तेमालु थींदो आहे। उत्तरादी लहजे जा मशहूरु शाइर हैदर अली जोधुरमई उत्तर सिंध जो सूफ़ी शाइर, मौलाना अब्दुल रज़ाक कश्मीरी इलाइक़ाई शाइर ऐं मज़हबी शाइर, अली मोहम्मद ठटवी, मौलवी अब्दुल गफ़ूर। सिंधी ॿोली जूं हाणे असां ॾिसंदासीं लसानी ख़ुसूसियतूं। हिन जे अंदरि लसानी ख़ुसूसियतूं असांखे कहिड़ियूं मिलनि थियूं। हिन जे अंदरि असांखे आर्याई ॿोली सिंधी ॿोली जो तालुक़ु हिंद आर्याई शाख सां आहे ऐं उन में क़दीम संस्कृत प्राकृत जा असर मौजूदु आहिनि। आवाज़नि जी तइदाद सिंधी में 52, अखरनि जी तइदाद जीअं असां पहिरीं डिस्कस कयोसीं त हिन में 52 आहे। ॿियनि ॿोलियुनि जी भेट में हिन जा जेके आवाज़ आहिनि अदायगी वधीक जामे आहिनि। फोनोलॉजी जेका आहे सूतियात आहे सिंधी में नरम ऐं सख़्तु, बहिराड़ी में ॻंढियल आवाज़, एस्पायरेटेड साउंड असांखे मौजूदु आहिनि। मॉर्फोलॉजी सर्फियात ॾिसिजे त सिंधी में इसम फ़ैल सिफ़त ज़मीर वग़ैरह जी वाज़े बनावट आहे जेको असां पहिरीं डिस्कस करे चुका आहियूं। सिंधी जुमिलनि जी तरतीब आम तौरु फ़ाइल मफ़ूल फ़ेल हूंदो आहे। लफ़्ज़नि जो ज़ख़ीरो हिन ॿोली जे अंदरि असांखे लफ़्ज़नि जो खोड़ सारो ज़ख़ीरो मिले थो जंहिंमें मुख़्तलिफ़ ॿोलियुनि जा जेको असांखे लफ़्ज़ शामिलु मिलनि था। संस्कृत जा, अरबी जा, फ़ारसी जा, जदीद अंग्रेज़ी लफ़्ज़ शामिलु आहिनि। सिंधी जा डायलेक्ट्स लहजा केतिरा ई लहजा आहिनि जहिड़ो कि लाड़ी, विचोलो, उत्तरादी, कच्छी, थरी जेके इलाइक़ाई ऐं सक़ाफ़ती सुञाणप ॾियनि था। इहे असांखे सिंधी ॿोली जे मुताले में नज़र अचनि था। अदबी रंग सिंधी ॿोली सूफ़ी ऐं लोक अदब लाइ मौज़ू आहे जंहिंमें शाइरी ऐं ॻाइण जो वॾो विरसो मौजूदु आहे। हीउ हुयो सिंधी ॿोली जो मुतालो। उमेद त हीउ टॉपिक तव्हांखे बहितर नमूने समझ आयो हूंदो।